मटियारी में ज़िक्र कंदासीं अवां सां, जिते अटे चकी मालिकनि हुकूमती ऐलान खे हवा में उड़ाए छॾियो आहे। शहर तोड़े आसपास इलाइक़नि में अटो 110 रुपया विकिरो थी रहियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत जे मुक़ररु कयल अघ खे अटे चकी मालिकनि हवा में उड़ाए छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया मटियारी मां, जिते अटे चकी मालिकनि हुकूमती ऐलान खे हवा में उड़ाए छॾियो। शहर तोड़े आसपास इलाइक़नि में अटो 110 रुपया विकिरो थी रहियो आहे। जॾहिं तिन मौक़े ते शहरियुनि जो इहो चवणु आहे त सिंध हुकूमत जे मुक़ररु कयल अघ खे अटे चकी मालिकनि हवा में उड़ाए छॾियो आहे। नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कयूं पिया मटियारी में अटे चकी मालिकनि हुकूमती ऐलान खे हवा में उड़ाए छॾियो। शहर तोड़े आसपास इलाइक़नि में अटो 110 रुपया विकिरो थी रहियो आहे। जॾहिं त शहरियुनि जो इहो चवणु आहे त सिंध हुकूमत जे मुक़ररु कयल अघ खे अटे चकी मालिकनि हवा में उड़ाए छॾियो आहे। नाज़रीन, मटियारी में अटे चकी मालिकनि हुकूमती ऐलान खे हवा में उड़ाए छॾियो। शहर तोड़े आसपास इलाइक़नि में अटो हिन वक़्तु 110 रुपया विकिरो थी रहियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। मटियारी खां फरहान शेख असां सां लाइन ते मौजूदु आहे। फरहान, सिंध हुकूमत पारां अटे जो अघु मुक़ररु कयो वियो हो, मटियारी में उन ते अमल दरामद छो न थी सघियो आहे? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधायां त सिंध हुकूमत जे अटो 65 रुपया फ़ी किलो विकिरो करण जे ऐलान बावजूदि मटियारी ज़िले में अटो बदस्तूर 110 रुपया विकिरो थी रहियो आहे। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐलान कयो त सॼी सिंध में सस्ते अटे जा स्टॉल लॻाया विया आहिनि, पर ज़िले में या ज़िले हेडक्वार्टर वारे शहर में अञा ताईं सस्ते अटे जा स्टॉल न लॻाया विया आहिनि। बरसाति मुतासिर शहरी महांगे अघ ते अटो वठण ते मजबूर आहिनि। ज़िले जे शहरियुनि जो जेको सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त ज़िले में अटे जे अघनि ते कंट्रोल करे रिलीफ फराहम कयो वञे। जी ठीकु है फरहान, वॾी महिरबानी तफ़सील आहे।